لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما हर किस्म जी हमद सना बधाई बखान किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह रब्बुल आलमीन के जुगाए जे कोई न कुल कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीर महबूद बरका उनखां बाद में लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन मुझे हमारे सरदार इमामुल अंबिया इमामुल अतक़िया
इमाम हुदा सरदार दो जहां शाफी महशर साकी कौसर सैयदुल मुरसलीन व सैयदुल मुस्लिमीन शफीउल मुज़निबीन इमाम मुश्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात मुक़द्दस थे जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिन कुल काइनात जे लाइ क़ाइद आज़म मुक़्तद आज़म रहबर आज़म रहमत आज़म रहमतल लिल आलमीन बनाए करे मक़बूस फरमाए। काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जे खुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान इनकार पे मबनी मुश्तमिल आहे मुसलमानन में भाईचारो। अज जे हलंदड़ दौर जे अंदर हर एक माण्हू के पंहिंजी लगी पई आहे, नफ़्सा नफ़्सी जो दौर लॻो पियो आहे। कंहिं इंसान के कंहिं ॿिए इंसान जो ज़रे बराबर जो ख्याल न आहे रहियो। जेकर जान जे एतबार सां ॾिठो वञे त अॻे जी जान बाऊं विञाईंदुसि, क़त्ल करण जो मामलो अचे त क़त्ल बि कंदसि, पर पंहिंजो मक़सद पूरो करणो आहे। जेकर अॻे जी प्रॉपर्टी अॻे जो माल तबाह में बर्बाद थी वञे तो उहो बि कंदुसि पंहिंजो माल बचाइण ख़ातिर। जेकर अॻे जी इज़्ज़त व आबरू तबाह व बर्बाद थी वञे उहा इज़्ज़त व आबरू बि मुंहिंजी विञाए वेंदुसि, पर पंहिंजी इज़्ज़त बचाईंदुसि। अॼु जो हलंदड़ दौर इहो तो ॿुधाए हर हिकु इंसान जी सोच इहा आहे। वजह इहा ई आहे जो असां हिकिड़े अबे जा पुट हिकिड़ी अमर जा पुट पाण सां गॾु वेही खाइण जे लाइ तयार कोन आहियूं। गैरनि सां असांजा दिली तालुक हूंदा, घाटा तालुक हूंदा, उन्हनि जे लाइ पंहिंजी जान पंहिंजो माल बि ॾेई छॾींदासूं, पर भाउ असां उन सां माल ॾियण परे जी ॻाल्हि आहे, इज़त ॾियण जे परे जी ॻाल्हि आहे, पर मिठड़ा बबोल ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहियूं। असां इंतिहाई हिक ॿिए खां परे थी चुका आहियूं। इन वजह जे करे हर वक़्तु सुबुह शाम असांजे शहरनि जे अंदरि, असांजे ॻोठनि जे अंदरि, असांजे घरनि जे अंदरि फितना ईअं कड़कनि पिया, ईअं वधनि पिया जो कंहिं इंसान खे का ख़बर कान पई पवे त आउं कहिड़ी मंज़िल ते पहुतो आहियां, आउं छा पियो कयां, मूंखे छा करणु खपे। आउं मुसलमान आहियां, मुसलमानी नाते सां आउं पंहिंजी ज़िंदगी कीअं पियो गुज़ारियां, मूंखे गुज़ारणु कीअं खपे। ॿियनि सां मुंहिंजा ताल्लुकात, ॿियनि सां मुंहिंजा मामलात, ॿियनि सां मुंहिंजो किरदार कीअं हुजणु खपे, कंहिंखे का ख़बर ई कान्हे का। सभु को बस पंहिंजो आहे, परायो आहे, जाइज़ आहे, नाजाइज़ आहे, हलाल आहे, हराम आहे, सभु कुझु खायो बस पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान जी बेहुरमती जेकर थे पई त उहा बि असां बर्दाश्त करे वेंदासीं, उहा बि करे वेंदासीं। ॿियो करे बर्दाश्त कयूं उहा ॻाल्हि अलॻि आहे, पर पाण बि करे वेंदासीं। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके फरमान जी तौहीन ॿिया कनि त ठहियो, पर पाण बि करे वेंदासीं। अल्लाह ताला जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत व असमत अज़वाज मुतहरात व अहले बैत किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी जेकर उन्हनि जी इज़्ज़त असमत व क़ुव्वत केरा आमुर खणे ॻाल्हाए उहा त परे जी ॻाल्हि आहे, उनखे त कुझु कोन चवंदासीं, पर पाण उन्हनि सां गॾु हली करे उन्हनि जहिड़ा थी करे उहो किरदार अदा कंदासीं। छा जे लाइ? दुनिया जे लाइ, छा जे लाइ? शोहरियत जे लाइ, छा जे लाइ? उहिदे जे लाइ, पंहिंजी इज़्ज़त ख़ातिर। ॿियनि जो सभिनी जो इज़्ज़त माल जान तबाह ते हड़प थी वञे थियण ॾियो। इन जे करे नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जिन पंजे हदीस मुबारका के अंदर ऐं रब्बुल आलमीन पंजे कुरान मजीद के अंदर हुकूकुल इबाद के अल्लाह ताला पंज हक़न खां भी मथां रखियो आहे। हिकिड़े पासे अल्लाह ताला जा हक़ आहिनि, तौहीद बारी ताला है, नमाज़ रोज़ा ज़कात हज, ॿिया नेकीदा सदक़ात ख़ैरात कई कम आहिनि। पर रब फरमाए तो हिकिड़े पासे इंसान सभई अमल करे तो, नेक नमाज़ी आहे, हज करे तो, सदक़ात खैरात ज़कात सब कुछ दे तो, पर जेकर उन इंसान जी जिंदगी में, उन इंसान जी दिल में, उन इंसान के हथन में, उन इंसान के पेरन में, उन इंसान के कन में, ज़बान में, अखियुनि में मुसलमान जे लाइ इज्जत, मुसलमान जे लाइ हया न आहे। रब फरमाए तो अहिड़ी इबादत जी रब खे बि क़बूल ज़रूरत कान्हे का। एतिरे क़दुर हुकूकुल इबाद के रब्बुल आलमीन अहमियत ॾिनी आहे। हिकिड़ो मिसाल बयान कंदा तो अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका, हदीस शरीफ किताब सुनन तिरमिज़ी किताब उद्दियात बाब हुक्म दिमाज तल, अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो लौ अन्ना अहलस समाई वल अर्ज़, जेकना अहले आसमान ऐं जेकना अहले ज़मीन, आसमान के अंदर रहंदड़ फरिश्ता, आसमान के अंदर रहंदड़ अल्लाह जा मुक़द्दस अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम, बेपासे ज़मीन ते जेके मदफून अल्लाह जा अंबिया ये एक सालिह वली कुतुब अब्दाल आहिनि या तमाम तर जेके ॿियो मखलूक आहे। फरमाए इश्तरकू फी दमी मुमिनिन, एले आसमान एले ज़मीन सब जा सब गॾिजी करे कंहिं हिकिड़े मोमिन मुसलमान के क़त्ल कनि था, लअकबहुमुल्लाहु फिन्नारि, अल्लाह तबारक व तआला की का परवाह कान्हे का, रब्बुल आलमीन के यादार की कान लगंदी हिकिड़े मोमिन जे करे अल्लाह एले आसमान के एले ज़मीन के बाह जे हवाले करे सके थो। एतिरे क़दुर रब के जान प्यारी आहे मोमिन जी, पर असां के जान प्यारी कान्हे का। कई अहिड़ा ज़ालिम चापिर वॾेरा जेके ग़रीबनि जा हक़ खाईंदे, उन्हनि जो इज़तूं लूटींदे, उन्हनि जा माल खाईंदे, आखिर जेकॾहिं मामलो आयो क़त्ल जो तो क़त्ल भी कराए छॾींदा। अल्लाह ताला केतिरे क़दुर इंसान जी ज़ात जो लिहाज़ रखियो आहे, नफ्स जो वजूद जो अल्लाह तबारक व तआला हक़ ॿुधायो आहे, इन जी केतिरे क़दुर इज़्ज़त ऐं हिफ़ाज़त करणु खपे। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस शरीफ की किताब सही बुखारी किताबुल जिज़िया बाबुल जिज़िया हदीस नंबर 3158 देता है। अबू उबैदा बिन जर्राह रज़ियल्लाहु ताला अन्हु के बहरैन अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम बहरैन गैर मुस्लिम होया, उते जंगो जिदाल करे अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम इस्लाम जो झंडो गाड़ियो, उन्हें इस्लाम कबूल कोन कयो, उते इस्लामी हुकूमत नाफिज थी, पोए उन्हनि खे चयो वियो त तव्हां अमुन सां रहंदव, हिफ़ाज़त सां रहंदव, शर्त इहा आहे त तव्हांखे जिज़ियो टैक्स ॾियणी पवंदी। अबू उबैदा बिन जर्राह रज़ियल्लाहु ताला जे मथां मुक़रर थियो, जिज़ियो टैक्स वठी जॾहिं अबू उबैदा बिन जर्राह रज़ियल्लाहु ताला मदीना मुनव्वरा पहुता, मदीने जे अंसारनि खे ख़बर पई अबू उबैदा बिन जर्राह बहरैन खां जिज़िया टैक्स जो माल खणी आया आहिनि। सब सहाबी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु थिया, फजर नमाज पढ़ी बस दिया, अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सलाम वारा मुंह फेरे वे हटा, सब जा सब सहाबी अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन के फिरिया वेझो थिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन्हनि के इहो अमल ॾिसी करे मुस्कुराइनि था, मुस्कुराए करे चवनि था अज़ुन्नुकुम क़द समिअतुम अन्ना अबा उबैदा क़द जाअ बिशैइन, मुझे जेतिरे क़दुर ख्याल आहे, जेतिरे क़दुर मुंहिंजी सम्झ सोच आहे, थी सघे तो तव्हांखे ख़बर पइजी वई आहे अबू उबैदा बिन जर्राह बहरैन खां माल खणी आयो आहे। सहाबा जवाब ॾियनि था या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजल, हाँ हाँ छो न अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे ख़बर पई आहे त अबू उबैदा जिज़िया टैक्स जो माल खणी आयो आहे। अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था फअबशिरू,
ओ इस्लाम जी अज़मत जे ख़ातिर तवाजे मुसलमानी तवाजे मोमिन जे ख़ातिर अल्लाह ताला जो आवाज़ मता यो इनाम अवा खुश थी वञो फ़अमिलू जे अवा उम्मीद रखो था मा यसरुकुम जेको माल खुश करे तो अगे अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइता वल्लाहि लल फक़रा अख्शा अलैकुम ए मुजा सहाबियो ए मुजा उम्मतियो अल्लाह जी साथ जो कसम मुके इनी का जो खौफ कोने को जो अवा गरीब थी विंदो अवा कंगाल थी विंदो अवा यतीम और मिस्कीन थी विंदो वलाकिन अख्शा अलैकुम अन तुबसत अलैकुम दुनिया कमा बुसितत अला मन काना क़ब्लकुम ए मुजा सहाबियो ए मुजा उम्मतियो लेकिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इनका जो खौफा इनका जो टप्पा इनका जो भौवा ही दुनिया वाजी फरावानी ही दुनिया जा माल ही दुनिया जा मतलब ही दुनिया जा मफाद ही दुनिया जो शहवात सब जो सब आवाज मकाई खुली पवजो दुनिया आवाज लाई कुशादी थी विंदे कमाई का सरिया ई आवाज ले वधी विंदा हलाल और हराम के गंद करण वाला सरिया ई वधी विंदा जिया आवाज का पेगा जेके उम्मतों हुयो उनन चले वधी विया वो वजह इया थी नतीजो इयो निकतो आकिबत इहा थी केरी आकिबत थी फतनाफसुहा कमा तनाफसुहा अवा का पेगा जेके उम्मतों हुयो उनन माल जे करे हसद कयो उन्हें माल जे करे जिद कयो उन माल जे करे कतरो गारत कई उन माल जे करे एक बे जा हक हड़प करे छया एक बे जी जायदाद ते कब्जा करे छया इंसानियत जी हमदर्दी उन मजा निकरी वई मोहम्मद के निगाह जो खौफा ए मुजा उम्मतियो थी सके तो त इया दुनिया अवाजे मकाया खुली पवे तमाम मजा इंसानियत जो मादो निकरी वने अवा मजा इंसानियत जी हमदर्दी निकरी वने बराए पंजे जो ख्याल निकरी वने इज्जत और माल जो ख्याल निकरी वने हलाल और हराम जायज और नाजायज पाक और नापाक जो ख्याल तमाम मजा निकरी वने कोई चाहती दो वतुलिकुम कमा अहलकतहुम वो ही दुनिया जा मफाद अवा के भी तबाह बर्बाद करे छदींदा जिया पेरन के तबाह बर्बाद करे छदे अरे आइन वही गाल है मफाद जे खातिर अगे जो हर वने तो वने आलो पर मुखे पंजो बचाणो आहे के कोने इज्जत माल जान सब कुछ अगे जी तबाह वने तो थी वने मुखे पंजो बचाणो अल्लाह अकबर कबीरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन हालात जे हवाले सा पेशन होई कंदे हदीस शरीफ के किताब सही मुस्लिम जे किताबुल ईमान बाब अल इस्लाम बदल गरीबा हदीस नंबर 144 अबू हुसैफा रज़ियल्लाहु ताला राविया अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम के फितना बयान कया त हिन दौर का बाद में हर हिक इंदड़ दौर के अंदर फितना टूटी पवंदा इए फितना टूटंदा जे रात अंधेरी कारी रात थींदी आ इए फितना घरन जे अंदर शहरन जे अंदर टूटी पवंदा अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो तो रसूल फितनो अलल कुलूब फितना दिलन जे मता पेश कया विंदा वक्तन फवक्तन सुबह शाम केडी माल जो फितनो केडी माल जान जो फितनो केडी माल इज्जत जो फितनो केडी माल लालच लड़ी जो फितनो केडी माल दुश्मनी जो फितनो हर एक तरह सा फितना इंसान जे दिलन में पेश कया विंदा फअय्यु कल्बिन उशरिबाहा वो हिकड़ियों दिलियों एड़ियों हुंदियूं जेके उन फितना के कबूल कंदियूं हा जेकॾहिं मूंखे हिस्सो मिलंदो त आउं इन खे सबक सिखाइण जे लाइ तयार आहियां भले इन जी हॾ हली वञे पर जेकॾहिं मूंखे हिस्सो मिलंदो त आउं विढ़ण जे लाइ तयार आहियां जेकॾहिं अॻे जी इज़त हली वञे अॻे जो माल हलियो वञे अॻे जी जान हली वञे जेकॾहिं मूंखे हिस्सो मिलंदो त आउं तोसां गॾु उन जो मुक़ाबिलो करण जे लाइ तयार आहियां अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इहा दिल पेरा साफ होंदे जना फितने के कबूल कंदे जना माल लालच लड़ी रिश्वत ब्याज के कबूल कंदे बराए माल के जायज और नाजायज हक हलाल के हराम के जना या गाल के दिल कबूल कंदे वो चाहती तो अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो दिल पेरा तो साफ होंदे पर इनकार जे करे कार और टिको इन दिल ते लगी वेंदो ओए अते बदने इन इंसान जी दिल में रहम
इन इंसान जे दिल मां हमदर्दी, इन इंसान जे दिल मां मोहब्बत खत्म थी वेंदी। वो यो इंसान न बल्कि वहशियानी जिंदगी गुजारण लगंदो। वो एक इंसान जी का इज्जत का हैसियत उन वट कान रहंदी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते फरमाइन था व अय्यु क़ल्बिन उशरिबत अन तराहा, बी हिकड़ी दिल एड़ी हुंदी अल्लाह जा नेक महबूब बाना एड़ा हुंदा। ओ जना फितनो हराम जो माल परायो माल नाहक पराई इज्जत के अल्लाह जे नेक बाने जे सामो पेश कई वेंदी। जेके पंजी न्याणी जी इज्जत प्यारी हुंदी पराई न्याणी जे बारे में कोन सोचींदो। जेके पंजी घरवारी प्यारी हुंदी पराई घरवारी जे बारे में कोन सोचींदो। जेके पंजो घर प्यारो हुंदो पराई घर जे बारे में कोन सोचींदो। जेके पंजी हलाल जी कमाई प्यारी हुंदी वो पराई कमाई जे बारे में कोन सोचींदो। अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अनकरहा वो नेक दिल वो नेक शख्स इन फितना के ठुकराए छनीदो रद्द करे छनीदो। अल्लाह जे तरफा इन दिलड़ी ते इन मोमिन नेक शख्स वाली दिलड़ी ते साफ सुठो टिको लगी वेंदो, नुक्तो लगी वेंदो, टिको लगी वेंदो ताजो इहा दिल साफ सुथरी थी वेंदी। अल्लाह जे तरफा हिकड़ी एड़ी मदद वाली मुहर लगी वेंदी जो कॾहिं बि इहा दिल इहो माण्हू फितने में मुब्तला कोन थींदो। अला अबियस मिथली सफा ओ जिया रोशन चमकंदड़ साफ सुथरो पत्थर हुंदो आ ओ हिकड़ी दिल ईअं साफ सुथरी पत्थर जिया पाक थी वेंदी। ऐं ॿी दिल कहिड़ी हूंदी ओ जेका दिल साफ हूंदी ओ जेका दिल पाक हूंदी। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो कॾहिं बि इहा बदकार खे क़बूल कान कंदी। फला तज़रुहु फितनतुन को भी फितनो का आज़माइश इन शख्स के अल्लाह जे नेक मोमिन माने के नुकसान कान दे सघंदे। को भी फितनो जे मथां हावी कोन थी सघंदो। ऐं ॿी दिल कहिड़ी आहे व अमल आख़िरु सौदा ॿी दिल कारी थी वेंदी। परायो हराम जो माल पराई जान कतल जा पैसा पराई इज्जतनि जा पैसा पराई घरनि जा पैसा पराई बनी जे मथां कर्ज़ा कयल जेके पैसा हूंदा उन जे करे दिल कारी थी वई हूंदी। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुरबातन कलबूसी मुजखियन ओ या दिल एड़ी त पक्की थी वेंदी एड़ी त नासूर थी वेंदी एतिरे क़दुर इन मजा दिल मां रहमत खत्म थी वेंदी शक्ति सख्ती अची वेंदी। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो गिलास उबतो करे रखो लोटो उबतो करे रखो जग उबतो करे रखो ओ जे मथा का बशे रखंदो कान बीहंदी गिरी पवंदी। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जना दिल कारी थी वई ओ इंसानियत वारो मादो निकरी वियो हमदर्दी निकरी वई पंजन परावन जी इज्जत ओ ख्याल ओ एहतराम निकरी वियो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ या दिल एड़ी थी वेंदी जो कॾहिं बि नेकी उन खे समझ में कान ईंदी। खैर ख़वाही छाहे नमाज छाहे रोज़ो छाहे पराई इज्जत छाहे पराई जान छाहे परायो माल छाहे ऐं कॾहिं बि बुराई वारी ॻाल्हि खे बि कान सुञाणींदी। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ते फरमायो जेका ॻाल्हि बुराई वारी ॻाल्हि उनजे साम्हूं ईंदी उनखे क़बूल कंदो वेंदो। फहाशी में आयाशी में ज़ुल्म जबर कतल गलत पराई इज्जतनि ते धाड़ा हणंदे इहो इंसान अॻिते वधंदो वेंदो पर पोइ हटण जो कोन सोचींदो। हाणे आऊं ऐं अव्हां पंहिंजी दिल जो फ़ैसिलो कयूं त तव्हां ऐं आऊं कहिड़ी सफ़ में बीठल आहियूं। तव्हां ऐं आऊं कहिड़ी लिस्ट में आहियूं। जेकॾहिं पंहिंजी जान प्यारी आहे पराई जान के कत्ल करण जे बारे में कॾहिं बि कोन सोचबो। जेकॾहिं पंहिंजो माल प्यारो आहे ओ पराई माल के हड़प करण जो कॾहिं बि कोन सोचबो। ओ जेकॾहिं पराई इज्जत असांखे पंहिंजी इज्जत प्यारी आहे पराई इज्जत के तार तार पराई इज्जत जो धॼो कढण जो कॾहिं बि कोन सोचींदासीं। इन जे करे रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदर कई मक़ामात ते हुकुम ॾिनो त इंसानियत रखो इंसानियती हमदर्दी वारो मादो पंहिंजे अंदर पैदा कयो। इस्लाम जी माना है अमन सलामती कंहिंखे बि ऐब कंहिंखे बि कोई ज़ख़्म न पहुचायो कंहिंखे बि कंहिं क़िस्म जी का तकलीफ़ न पहुचायो। इस्लाम केतिरे क़दुरु अमन जो कहिड़ो आहे
अजा मुल्हिद किस्म जा माण्हू फितने खोर किस्म जा माण्हू इस्लाम मजा नुक्ते चीनी था कर कुरान मा हदीस मा तो हदीस में कुरान में जुल्म लिखला इंसानियत के मता काड लिखला है लिहाजा इन इस्लाम के इन सुन्नत मुताबिक असा झुकरानो था ना अजीज दोस्तों ना यो इन जे थलो बकवास आहे शैतानी गालियो आहे अल्लाह तबारक व तआला जो कुरान मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जो फरमान जेकरा असा अखियूं खोले दिल खोले दिमाग खोले पढ़ी दिसो यकीनन कुरान और हदीस से अमन वाली शे की का मिलंदी कुरान और हदीस जेरो इत्तेहाद कुरान और हदीस जेको मोहब्बत ऐं प्यार पराई पण जी इज्जत जान माल जो जेको अदब एहतराम ऐं हक सेखारे तो ये मुल्हिद ऐं मुनकिर क़िस्म जा माण्हू न था सेखारे सघनि हदीस शरीफ किताब सही बुखारी किताब इकरा बाब यमीन रजुल लिसाहिबिही जेका नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका तो मोमिन मुसलमान एक बेजले किया हुंदा हन ऐं जेकरा मुसलमानन जो पंहिंजे अंदर झेड़ो थी पवे इख्तिलाफ थी पवे तो पोइ उनखे असां कीअं टारियूं कीअं ख़त्म कयूं सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला रावी आहिनि अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उनसुर अखाका ज़ालिमन औ मज़लूमा ए मुजानस सहाबी रज़ियल्लाहु तआला अन्हु एकड़े अनस जे सबब कोन होयो तव्हां जे मुझे सभनी जे सबब का उनसुर अखाका ज़ालिमन औ मज़लूमा जेकॾहिं मुसलमान ज़ालिमा तरफ़ उन जी मदद कयो जेकॾहिं मज़लूमा तरफ़ उन जी मदद कयो अंसुरुहु इज़ा काना मज़लूमा ओ मुंहिंजा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जेकॾहिं जेको मज़लूमा ज़ालिम जे मथां ॾाढ करे पियो जेकॾहिं हिन जी जान विञाए पियो मज़लूम जी मदद कयां ॻाल्हि सम्झ में अचे पई ज़ालिम मज़लूम जो माल खाए पियो ऐं मज़लूम जी मदद कयां ॻाल्हि सम्झ में अचे पई ज़ालिम मज़लूम जी इज़्ज़त ते हमलो करे पियो ऐं मज़लूम जी इज़्ज़त बचायां ॻाल्हि सम्झ में अचे पई अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम इज़ अफ़रअयता इज़ा काना ज़ालिमा कैफ़ अंसुरुहु ओ मुंहिंजा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम मज़लूम जी ॻाल्हि तो समझ में अचे थी पर जेको ज़ालिमा ख़ुदा ता ऐं उन जी कीअं मदद कयां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था औ तजुज़ुहु औ तमनउहु मिन ज़ुल्मि फ़इन्न ज़ालिका नस्रुहु ओ जेको ज़ालिम माण्हू आहे जेकॾहिं तव्हां ताक़त में पैसे में पावर में उन खां वधीक आहियो तो उन ज़ालिम सां मुआदो अटकाए करे उनखे ज़ुल्म खां रोकियो जेकॾहिं न त औ तमनउहु उनखे ज़ुल्म सां रोकियो फ़ौक़ यदैहि उन जो हथ वठो उन जी गिरबान वठो उनखे समझायो ते ए ज़ालिम तू रब्बुल आलमीन जे बाननि ते ज़ुल्म पियो करी तू कहिड़ो मुसलमान आ कहिड़े नबी जो उम्मती आ ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजी जान ते ज़ुल्म बर्दाश्त कंदा हुया पर ॿिए कंहिंखे तकलीफ़ ॾियण जो कोन सोचींदा हुया ओ सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ओ मुसलमान जिन्हनि जी सिफ़त रब्बुल आलमीन कुरान में बयान कई आहे फरमाए मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार ओ अल्लाह जो रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम ओ जेके मुसलमान मोमिन ही ईमानदार आहिनि रहमाउ बैनहुम पंहिंजे लाइ हमदर्द आहिनि पंहिंजा ताल्लुक घाटा आहिनि पंहिंजे लाइ कुर्बानी ॾियण वारा आहिनि हिक ॿिए खे ॾुखाइण वारा न आहिनि पंहिंजे लाइ रहमदिल आहिनि वाशिद्दाउ अलल कुफ़ार ओ जेके काफ़िर आहिनि ओ जेके गैर मुस्लिम आहिनि जेकॾहिं जंग जी सूरत में अचनि था जेकॾहिं जान विञाइण जी सूरत में अचनि था माल विञाइण जी सूरत में अचनि था इज़्ज़त ते दागो विझण जे लाइ अचनि था सब जा सब मोमिन गॾिजी करे सब जा सब पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़त्म करे रहमदिलियूं पैदा करे घाटा ताल्लुक पैदा करे काफ़िर के सबक सेखारीनि था पर पाण में कोन था विढ़नि ये मुसलमानन जी सिफ़त आहे या मोमिनन जी सिफ़त आहे तव्हां या सोचींदा हो त असांजे दिलनि में केतिरो रहम पैदा थियल आहे केतिरी मोहब्बत आहे केतिरी हिक ॿिए जे लाइ कुर्बानी आहे केतिरो असां खां ॿिए जो माल ॿिए जी इज़्ज़त ॿिए जी जान महफ़ूज़ आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अॻिते फरमाइनि था हदीस शरीफ़ किताब सही बुखारी जे अंदर किताबुल अदब जे अंदर अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वरी मोमिनन जी सिफ़त बयान कई मोमिन हिक ॿिए जे लाइ कीअं आहिनि कीअं सहारो आहिनि अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल मुमिनु लिल मुमिन
ईमानदार मोमिन बे मोमिन जलाए ईमानदार मोमिना औरत बी मोमिना औरत जलाए किया कल बुनियाद जिया ही भित ॾिसो पिया किया सिर सिर जे अंदर लॻल एक बे के सहारो ॾिनल सिरन जो ही भित कॾहिं बि कान किरंदी अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मोमिन मोमिन जलाए मोमिना औरत जलाए इया भित जिया है यशुद्ध बाज़ुहुम बाज़ा मोमिन मर्दात मोमिन मर्द के तकवीयत दे तो ताकत दे तो पावर दे तो जेकर मोमिना औरत भी मोमिना औरत के तकवीयत ताकत और पावर मजबूती दे थी अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन्हें दे मिसाल ने फरमायो सुम्मा शब्बत बैना असाबिही बना बई हथड़ा मिलाए करे अंगरियों आंगरन जे अंदर विची करे इया हाथ मिलाया ए मुजा सहाबियो ए मुजा उम्मतियो एकड़ो मोमिन भी मोमिन जलाए एकड़ी मोमिना औरत भी मोमिना औरत जलाए इया ही जे की मुजो आंगरियों मिलाइन अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ने मिसाल लई करे बुधायो जे कदा ब्या काफिर तवाजे मता हमलो कर ब्या गैर मुस्लिम अवाजी इज्जत ते दा को विजन इया न सोचो हिनन कयो आ न पाने कलो इना आसान इनके थोड़ी मिन्थ कई हो ना जे कदा को गैर मुस्लिम मुसलमान जे माल इज्जत आबरू ते जान ते हमलो करे अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इयो बुनियाद उनके तकवीयत दीदो मायूस करे छडे बोल दीदो अगे फरमाइन था अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन बैठा होया ता जो अचानक कोई मानू आयो अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन का सवाल कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे के शे जी जरूरत आ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सवाल पूरी करे और फरमाया इश्फाउ फलितुजरु अला मा यक़ज़िल्लाहु अला लिसान नबिय्यिही मा शाअ मुझे साहब सवाल कयो अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम मुखे अवा के पंज सहाबा के एकड़ी तालीम दिनी सबक दिनो नसीहत दिनी दर्स दिनो तमाम हिन जे बारे में सिफारिश कयो तमाम हिन जे बारे में बुधायो ती वाकई मुस्तहिका जे गाल जो सवाल करे पियो जे शे जो सवाल करे पियो या शे वाकई न केती दी वने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आवा के मुखे सबक दिनो जे कना को गरीब मोहताज मुस्तहिक अगर जे मालदार हुयो पर अचानक उन्हें मताड़ी मुसीबत री आजमाइश थी भैया आई असाने गोठ जो असाने पारे जो घर घर सा गड्डा सुनानी उसका तेने मथा वाकई मुसीबत आई या मुस्तहिका अचनी मेरा दौलतमंद हुयो पर अट वाकई मुस्तहिक गरीबा और जिते जकरा सा बैठा लो जो वो एरो स्वादी जंजे सी सुनानी था वाकई मुस्तहिका जिते बैठा लायो पान बचंदो मिलायो आई जे वटा आयो आ उन वट सिफारिश कयो वाकई ही मुस्तहिका अल्लाह की रजा खातिर तवान के मदद कयो या इंसानियत या है रहमदिली या है हमदर्दी पर असा मुसलमान जो रुख अजीब आ असा मुसलमान जा अमल बोल फेल अजीब है जे कदा मत जे अंदर महफिलाता फहशिया गाना राग मौसीकी ते लखे रुपया लुटाए छडींदासी परवाह काने का जे कदा कपड़ा वठण वञो उते केडा महांगा कपड़ा वठी करे ईंदासी बे पासे असांजे घर जी घर में ओठ में फकीर यतीम मिस्कीन असांजी अख ही काम जी ॿुधे केतिरियूं अयाशूं कयूं था केतिरे क़दुर महांगा महांगा मोबाइल फोन वठूं था केतिरे क़दुर असां फज़ूल ख़र्च कयूं था जेकर असांजे मुंहिंजे अवांजे दिल जे अंदर रहमदिली इंसानियत मोमिन मुसलमानी भाईचारो हुजे हा यकीनन असां पाण जेको इतरो फज़ूल खर्च कयूं था उनके हद ताईं खर्च करे गरीबन जो सहारो बणजूं हा फरमाई अशुद्ध बाज़ुहुम बाज़ा मोमिन मोमिनन के तक़वियत ॾियनि था अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस जे किताब सही मुस्लिम किताबुल बिर्र वसिला बाबो तहरीम जुल्म के अंदर अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल मुस्लिम अखुल मुस्लिम मुसलमान मर्द जो भाग है ओ मुस्लिमा औरत जी भेड़ा ला यस्लिमुहु अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत केतरे कदर इस्लाम अमन वारो आ केतरे कदर इस्लाम जान माल इज्जत जी बका पे बुधाए केतरे कदर हिफाजत पे फरमाए अल मुस्लिम
मुस्लिम मुसलमान मुसलमान जो भाई मुस्लिमा औरत जी भेणा ला यस्लिमुहु कदा उनजे मथा जुल्म न करे वला युस्लिमुहु उनके काब तकलीफ न पहुंचाए। अते अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मा काना फी हाजती अखीही ओ जेको मुसलमान मोमिन भा के मुसलमान मोमिन भा जी मदद करे तो जेकर कम मेटे को कराए तो मुसीबता बेचारो आजमाइश में आ इम्तिहान में आ गुरबता फकरो फाकुआ तंगिया उन्होंने अल्लाह की रजा खातिर मदद करे तो कान अल्लाह फी हाजतिही अल्लाह तबारक व तआला इन मदद करने वाले पाने जी मदद करे तो अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो व मन फरजा अल मुस्लिमिन गुरबता ओ जेकर को भी मुसलमान के मुसलमान का मुसीबत टारे तो मदद करे तो जान जेकना जान जे मथा आजमाइशा जान फाथला आजाद कराए तो माल फाथला आजाद कराए तो इज्जत व आबरू फाथला आजाद कराए तो अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फरजल्लाहु अन्हु बिहा कुर्बतम मिन कुरबी यौमल क़ियामा ओ क़यामत वाले ॾींहुं जना केर बि कंहिंजो कोन थींदो अबो अमर में बेसारी जो ऐलान करे छॾींदा ओ प्यारी घरवारी महबूबा बेसारी जो ऐलान करे छॾींदे ओ औलाद जे औलाद जे करे तू भाइरन सां विढ़े जे औलाद जे करे तू पंहिंजे अब्बे सां विढ़े जे औलाद जे करे अमर सां विढ़े जे औलाद जे करे तू चंगन भलन नेक सालिबान सां विढ़े ओ क़यामत वाले ॾींहुं या औलाद भी सहारो कान ॾींदे। अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो देखो रब जी रज़ा खातिर हिन ज़मीन जी मुठ ते जेकरा के मुसलमान ता का दुख के मुसलमान ता का आजमाइश को मुसीबत टारे वने तो क़यामत वाले ॾींहुं रब्बुल आलमीन उन जे मथा मुसीबतूं टारी दो वमन सतर मुस्लिमन सतरहु अल्लाहु यौमल क़ियामा जेकरा के इंसान का वो गुनाह थी वियो आ उनते को मुसलमान ॾिसी वरतई या ॿुधी वरतई तो उनते पर्दो रखे तो उनते पर्दो रखे तो क़यामत वाले ॾींहुं अल्लाह ताला जिन इंसान जे गुनाह जे मथा पर्दो रखंदो इहो आहे इस्लाम इहा आहे इंसानियत इहा आहे हमदर्दी इहा आहे अल्लाह ताला जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिने इस्लाम जे अंदर मोमिन जे कीया ऐं भाईचारो कीअं हुजण खपे। हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम किताब बिर वसीला बाब तहरीम मुस्लिम हदीस नंबर 2560 के अंदर अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुसलमान जो भाव आहे ला यस्लिमुहु उन्हें मथा जुल्म न करे वला यखदुलुहु उनके रुसवा न करे। थोड़ी घड़ी गाल ता हुते चार माण्हुनि जे अंदर गरीब के रुसवा कंदो वञे हुन खां त खता थी वई आहे ग़लती थी वई आहे या जेकर न बि थी आहे अजीब ॻाल्हियूं करे हुन जे मथां ठोकींदो हुन जी इज़त खे हुन जे आबरू खे तबाह बर्बाद कंदो हुते पंहिंजी शोहरियत पंहिंजो इज़त पंहिंजो नालो वधाइण जी कोशिश में लॻो पियो आहे। फरमाया न मुसलमान जो भाउ आहे हुन जी इज़त रखे उनजो लाज रखे उनजो हया रखे उनजो शर्म रखे उनजो एहतराम करे। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वला यहकिरहु अनके हकीर बन समझे। असां मुआशरे में यह ॻाल्हि तमाम घणी पाई वेंदी इन के केर सुञाणे तो आऊं न हुजां त हिन जी अले छा थी वञे हा एड़ियूं सोचूं ऐं पंहिंजे घर छा थे पंहिंजे घर खाइण जे लाइ अटो कोन्हे को ॿाहिरि फने खान थी करे ग़रीबनि जी इज़तुनि ते हमला पियो करे ॿाहिरि अची करे ईअं तो दानाई ॾेखारे ईअं तो ॻाल्हाए ॼण त ज़मीन ते रहे ई तो। अल्लाहु अकबर कबीरा। फरमाई वला यहकिरहु के मुसलमान मर्द के ओ जेकरा कारो आ कुझु आ नंढ वॾा तस अखियूं फेर तस गरीब आ फकीर आ कहिड़ो बि आहे पर उनखे भले गैर मुस्लिम छो न हुजे पर उनजी बि तस्लील नाहे करणी। मुसलमान जो तो बिल औला हक है पर जेकरा गैर मुस्लिम आ तो उनजी बि तस्लील नाहे करणी जेसि ताईं वो हदू पामाल नथो करे। अल्लाहु अकबर। अॻिते अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो बेहस्बिन बिइम्रिइन मिन शर्रि के मुसलमान माण्हू जे लाइ बुरे ख्वार जलील बदबख्त हुजण जे लाइ इहा ॻाल्हि काफ़ी आहे ऐं यहकिरा अखाहुल मुस्लिम जो के बे मुसलमान के को नंढड़ो आ या वॾो आ पंजो या परायो आ
उनके हकीर तो समझे। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन जमीन जे पुठ ते सब का वधीक बुरे वजा बुरो माण्हू इहो या जेको बे मुसलमान के हकीर समझे तो इहो आहे भाईचारो। इहा आहे असांजी शरीयत जेका मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आया। दोस्तो भाइरो असां केॾा पिया वञूं। असांजा मोबाइल फोन खोले ॾिसो मौसीक़ी गार गंद पराए औरत जा फोटो असां पंहिंजी औरत जो फोटो ॿिए पासे बर्दाश्त कंदासूं। अल्लाहु अकबर कबीरा। असां हिकिड़े दफ़े चऊं था इंडिया असांजो दुश्मन आहे, मुसलमान जो दुश्मन आहे, कश्मीर ते ज़ुल्म पियो थिए। ॿिए पासे नौजवान जा मोबाइल फोन खोले ॾिसो फिलाणो अदाकार फिलाणी अदाकारा उन जा डायलॉग उन जो फिल्मूं भला के रखण दे परे जी ॻाल्हि आहे। असां पाण डालाई में न पिया हलूं। असां पाण पंहिंजे वारनि जी कटाई पंहिंजे कपड़नि जी कटाई पंहिंजे हलण चलण मामलात ॻाल्हि ॿोल सब जा सब उन जे ऐं चवंदा इंडिया असांजो दुश्मन आहे। ॿिया जेके गैर मुस्लिम आहिनि असांजा दुश्मन आहिनि। असां कॾहिं सोचियो आहे त असां इस्लाम सां केतिरी निभाई आहे। इन जे करे रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो 26 सिपारो सूरत मुहम्मद आयत नंबर 22 जे अंदरि फरमाई फहला सैतुम इन तवल्लैतुम अन तुफसिदू फिल अर्द व तुक़त्तिउ अरहामकुम। ए मुजबानो खबरदार थी वञो जेकर क़ुरान का मुंह फेरियो अथव जेकर मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत का अवा मुंह फेरियो आहे कोई छा थींदो इन तवल्लैतुम अन तुफसिदू फिल अर्द कोई तव्हां ज़मीन में फसाद कंदो जेकर जान कत्ल करण जो मामलो आयो उहा बि कत्ल करे वेंदो जेकर माल विञाइण जो मामलो आयो उहो बि विञाए छॾींदो जेकर इज़त विञाइण जो मामलो आयो तॾहिं बि तव्हां विञाए छॾींदो व तुक़त्तिउ अरहामकुम अव्हांखे पंहिंजनि परावनि जो ख़्यालु कोन रहंदो रिश्तेदारियूं टोड़े छॾींदो दिलनि मथां रब दिली हमदर्दी इंसानियत वारो मादो ख़तम थी वेंदो। रब जे क़ुरान खां जेकर मुंहुं मोड़ींदासीं ज़बान मां असां कहिड़ा अल्फाज़ कढूं था असांजी दिलि हुननि सां ॻंढी पई आहे हुननि जे अमलनि सां हुननि जे किरदार सां ॻंढी पई आहे क़ुरान सां न सुन्नत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां न फिरके वारे जे पोयां अची करे हू हेड़ो अची करे असां क़ुरान खां मुग़ाफ़िल थियासूं हदीस खां मुग़ाफ़िल थियासूं। दोस्तो बुज़ुर्गो खबरदार थी वञो जेकर फिरके वारे जे चक्कर में असां आयासीं त कॾहिं बि ठाह कोन थींदो कॾहिं बि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको भाईचारो सेखारियो जेका मुसलमानियत सेखारी मोमिनियत सेखारी एक ॿिए जो माल इज्जत ऐं जान जो जेको हक़ सेखारियो फिरके वारे जी चक्कर में कॾहिं बि ठाह कोन थींदो। अचो अल्लाह जे क़ुरान दा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान दा यकीनन सब ख़बर पइजी वेंदी इंसानियत चाहे हक़ चाहे कूड़ चाहे अल्लाह जी ज़ात चाहे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात चाहे अहले बैत सहाबा चाहे ऐं उन जी अज़मत चाहे मुसलमान चाहे मुसलमान जी अज़मत चाहे ऐं मुसलमान जा हक़ चाहे न असांखे करण छा खपे कहिड़े हिसाब सां भाईचारो असांखे रखणु खपे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अॻिते अञा वज़ाहत कई हवालो पेश करे चुको आहे सही मुस्लिम जे हवाले सां पाण फरमायो कुल्लुल मुस्लिमी लिल कुल्लुल मुस्लिमी अखुल मुस्लिम हर मुसलमान मुसलमान जो भाउ आहे हराम आहे दमुहु उन जो खून उन जी जान उन जो कत्ल व मालुहु अगे मुसलमान जो मुसलमान जे लाइ माल खाइण भी हराम आहे व इर्ज़ुहु अगे मुसलमान जी इज्जत और आबरू हिन मुसलमान जे लाइ हराम आहे। अंदाज़ो लगायो केतिरे क़दुरु इस्लाम असांखे भाईचारो सेखारियो। इन जे करे रब्बुल आलमीन सूरतुल बकरा पहिरें सिपारे आयत नंबर 81 जे अंदर फरमायो व इज़ा क़ज़ना मीक़ाक़ बनी इस्राईला ला ताबुदूना इल्लल्लाह व बिल वालिदैनि इहसाना व दिल क़ुरबा वल यतामा वल मसाकीन व क़ूलू लिन्नासि हुस्ना व अक़ीमुस सलाता व आतुज़ ज़काता सुम्मा तवल्लैतुम इल्ला क़लीलन मिनकुम व अंतुम मुरिदूना। रब्बुल आलमीन फरमाए तो सा बनी इस्राइल का भी यो वायदो वरतो हुयो केड़ो वायदो वरतो हुयो अल्लाह जी ज़ात का अलावा अल्लाह रब्बुल आलमीन का अलावा बे के जी इबादत कान कबी बे के जले नजर न्याज कोन कबा बे के जले काढाना कोन कदबा हिकड़े अल्लाह जी ज़ात जले अल्लाह रब्बुल आलमीन जले रुकू सजदा कबा नजर न्याज कदबा काढाना कदबा सदका व खैरात अल्लाह ताला
वालिदैन बा कौन फरमाया व बिल वालिदैन ihsana अल्लाह ताला फरमाए तो वालिदैन सा हुस्न सलूक करणो आ वालिदैन की इज्जत करनी आ वालिदैन जो अदब व एहतराम करनो आ वालिदैन जा हक पूरा करना है ना ओ जे गरीब है ना यतीम है ना मिस्कीन है ना उन सब दिली ताल्लुक रखनो आ उन जे मथा हथो फेरनो आ उन जो जे जरूरत है रब जी रजा खातिर पूरो करनो है ना उन जो जे तंगी है वो दूर करनो है ना मुसीबत व आजमाइश में रब जी रजा खातिर उन जी मदद करनी आ फरमाए वक़ूलू लिन्नास हुस्ना पर जवाब परायो आ सुनानी उस्ताया कौन था सुनानी सबनी चले सुठो कोल सुठी गाल सुठो कोल पेश अदब व एहतराम सा ॻाल्हाइबो इहो आहे इस्लाम इहो आहे असांजो क़ुरान जॾा न तव्हां सूफ़ियत खे अपनायो फिलाने खे अपनायो हीअं कयो न यारो न असां मुस्लमान आहियूं ऐं मोमिन आहियूं असांजी सुञाणप असांजी ज़िंदगी जो ज़ाब्तो कानून कवायद जिंदगी कीअं हलाइजे हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान जारे में पियल आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे उन जी जिंदगी मुताबिक असां हिक ॿिए जो ख्याल रखूं ॻाल्हाइण जे एतबार सां उथण मिलण जे एतबार सां ॻाल्हि ॿोल जे एतबार सां माल आहे जान आहे उन जे एतबार सां यकीनन हिकिड़ी ॻाल्हि पेश करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म कंदासीं जेकॾहिं हर हिकु इंसान इहो सोचे न यार काश मुखे केर कदम वो पुछो न दे जेकर अपन चले यो सोचू था तो पोबे चले यो सोचनो पवंदो त अतराई कदम बाऊ न कया जेकर सब को सोचे तो यार मुखे केर कदम गार कम न करे चऊं था न महफूज रहूं बे के गार कम न लाए ॼण जेकर चाहूं था केर मुझी गिला गिबत न करे तो बेजी लाइ गिला गिबत करण खां पहिरियां पंहिंजी ज़बान खे बंदि करणो पवंदो जेकॾहिं चाहियूं था मुंहिंजो माल महफ़ूज़ रहे ॿिए जे माल में कॾहिं बि अखि न विझो ॿिए जे माल जे लाइ साज़िशूं न ठाहियो पिलाने बि न ठाहियो जेकॾहिं चाहियूं था न आउं किथे बि हुजां मुंहिंजी न्याणी जी इज़त बि महफ़ूज़ हुजे मुंहिंजी घरवारी जी इज़त बि महफ़ूज़ हुजे मुंहिंजे पुटनि जी इज़त बि महफ़ूज़ हुजे आई मुझे तमाम तर रिश्तेदारन जी मुझे गोठ वारन जी इज्जत भी महफूज हुजे तो सब का पेरा सोचणो पवंदो त आउं दिल जी इज्जत जो भी लिहाज कयां दोस्तों इहो आहे भाईचारो इहो आहे हमदर्दी रब्बुल आलमीन फरमाए तो जेकर इन बावजूद भी इख्तिलाफ इंसान थी सके पुरफितन दूर जेड़ा झंडा तनाजा इख्तिलाफ थी सकन था कोई छा कयो टियों अची करे बाह में काचू विझी वडो बंबड़ न करे रब फरमाए तो मोमिनन जी निशानी कान है मोमिनन जी अलामतो सिफतो निशानियो सुञाणी या सुञाणप इहा आहे जेकर अबर भाई भले हक़ी तौर ते इख्तिलाफ थी पियो आहे टियों अचे हुन जी सुलह कराए हुन जे झेड़े खे ख़त्म करे फिर सुलह कराए न असां ग्रुप जी सूरत में पार्टी जी सूरत में हिकिड़ो हिन वडेरे जे हवाले ॿियो हिन वडेरे ऐं रब्बे काबा जो कसम आहे हिन असांजी सिंध जे अमन खे जेकर बिगाड़ण वारा आहिनि त इहा बादशाही वडेरा आहिनि जेकर इन्हनि जे पोयां लॻासीं असांजी इज्जत बि वेंदी हली वडेरा हिननि खे छा आहे गाॾियुनि ते चढ़ियो घुमनि पिया बंगलनि में वेठा आहिनि जेके ग़रीब यतीम मिस्कीन आहिनि उहे हुननि जा नौकर चाकर आहिनि जेकर अॻे जी गोली ईंदी त न को वडेरे खे कान लॻंदी तव्हांखे या मूंखे लॻंदी जेकर हितां को हणंदो त न को अॻियां को ग़रीब मरंदो ॿिन्ही पासे ग़रीबनि जी इज्जत भी वेंदी जान भी वेंदी तो माल हड़प थी वेंदो खुदारा वडेरनि जे चक्कर में न अचो खुदारा अयाशी वारे महफिलात जे चक्कर में न अचो असां कमज़ोर आहियूं असां में रब जे अज़ाब जेका सट सहण आहे ॿुधायो तो सही न बुखार ते तो न कहिड़ी हालत थियो वञे मथे में सूर थे तो कहिड़ी हालत थियो वञे जेकॾहिं का पैसे जे हवाले सां थोरी आज़माइश जे थी केतिरे क़दुरु मजबूर थी वञूं था यकीनन जे माण्हू जे मथां पैसे जे हवाले सां तंगी ईंदी हूंदी न उनखे ख़बर हूंदी ऐं दिल में इहो ई चवंदो हूंदो त जेकॾहिं ज़मीन मूंखे जॻह ॾे त अंदरि हलियो वञे इहे वॾेरा इहे शाही खानदान इहे महफ़िलात इहे मौसीक़ी राग ये फिरके वाले तो साके कम कान दे ए अल्लाह जा मुकद्दस अमन वाला घर रखो ॾिसो हिते केतिरनि ज़ातनि जा असां माण्हू वेठा आहियूं सभिनी जो नज़रियो अलॻि अलॻि हूंदो यकीनन सभु हिक ॿिए खां इख़्तिलाफ़ बि रखंदा हूंदासीं
पर अल्लाह जो एड़ो मुकद्दस घर आहे जो सब खामोश था वेठा आहिनि एक ॿिए सां गॾु वेठा आहिनि अल्लाह ताला जा ही घर अमन वारा घर अथव दिलनि में मोहब्बत ऐं रहमदिली पैदा करण वारा घर अथव अल्लाह जो कुरान प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी जो फरमान दिल में रहमत दिल में मोहब्बत उल्फत हमदर्दी इंसानियत आई मुसलमानी भाईचारो पैदा करण वारा अथव दोस्तों बुजुर्गो अचो पंजे वक्त नमाज पढ़ो मुसलमान जे हर हिक ॻाल्हि जो ख्याल रखो ज़कात जो मुसलमान पंजन तोड़े परावन जी सुञाणो हुजे या गैर सुञाणो हुजे उन जे माल उन जी जान उन जी इज्जत जो इहे ख्याल रखो जिया पंज जो ख्याल रखो था कुरान पढ़ो हदीस पढ़ो सदका तो खैरात जो न परायन जे बारे में गलत सोचो तो न वरी वो जवाब अचे बेदा हिकड़ी आंगुर खणदासी तो टे आंगुर वापस इंदियो अल्लाह का दुआ है अल्लाह ताला मुके अवा को कुरान हदीस पढ़न समझन उन ते अमल करना ही भाईचारो इख्तियार करने की तौफीक अता फरमाए आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।